अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॾींदासीं तकरार ड्रामे जी अपडेट। तकरार ड्रामे जी क़िस्त आख़िरकार हिन सूमर ते अचणी हुई, छो न आई, छाजे करे न आई, कॾहिं इहा वरी क़िस्त ईंदी ऐं कहिड़ी वजह आहे। अॼु पूरी मालूमात ॾींदासीं तव्हांखे इन नंढिड़े वीडियो में। इन खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसो दोस्तों, जीअं तव्हां खां हीअ नंढड़ी अपडेट वॾी अपडेट नंढड़े वीडियो मिस न थिए। दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त हिन सूमर ते ड्रामो अचिणो हुयो तकरार, जेको अॼु न अची सघियो। छाजे करे न आयो इहो दोस्तों, शूटिंग जी रुकियल हुई रोज़नि जे करे, अदाकारनि जे करे, एडिटिंग जो बि मसइलो हुयो। लगातार तव्हांखे असां ॿुधाईंदा आया हुआसीं। बहरहाल अॼु सूमर ते मां तव्हांखे ॿुधायो हलियो त ठीकु, न त इहो ड्रामो वरी ॿीहर वञी हलंदो ईद खां पोइ। हाणे ईद बि चढ़ी आई आहे, लेकिन हीउ ड्रामो अॼु न हली सघियो। ऐं हाणे जेके फिल्मां रिलीज़ थियण वारियूं आहिनि, ईद जूं फिल्मां, टेलीफिल्म जेका अचण वारा आहिनि, उहे सिंध टीवी ते ईद ते हलंदा 2-3 फिल्म। लेकिन सिर्फ़ु हीउ ड्रामो हाणे वञी हलंदो त सूमर खां पोइ वञी, ईद खां पोइ वञी हलंदो। हिन सूमर ते त न हलियो। ईद खां पोइ वरी जेको सूमर ईंदो, उन खां थी सघे थो ड्रामो वरी ॿीहर स्टार्ट थी वञे। दोस्तों, तव्हांखे हर अपडेट तव्हांखे असां बर वक़्तु पुॼाईंदा आहियूं, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उदासी टीवी यूट्यूब चैनल ते। तव्हां अगरि पेज ते असांजी वीडियो ॾिसंदा आहियो, तव्हां सभिनी पेज वारनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे यूट्यूब ते अची करे उदासी टीवी लिखंदव त उते असांजो पहिरें नंबर चैनल